फुलपोटो जी खिदमत में गुजारिश कंदुम तो मुख्तसर 5 मिनट जे लाइ जमात सां मुखातब थियनि। हज़रत मौलाना अवैस अहमद साहब फुलपोटो, जवाइन सेक्रेटरी जमीयत उलमा इस्लाम जिला खैर। अल्हम्दुलिल्लाह वहदह वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह, अम्मा बाद। गिरामी क़दर सदर इजलास ऐं जमीयत उलमा इस्लाम ज़िला खैरपुर जा मुअज़्ज़ज़ अराकीन मजलिस उमूमी, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु जो ही इजलास जंहिं उनवान तहत रखियो वियो आहे, इहो उनवान पंहिंजे उन मरहूमीन जी यादि में आहे ऐं उन्हनि जी ख़िदमात खे साराहण जे हवाले सां आहे, जेके असांजी जमात जो असासो आहिनि। मां हिकिड़े पंहिंजे देवबंदी मकतब फ़िक्र जे इंतिहाई अज़ीम स्कॉलर जो हिते हिकिड़ो इरशाद दोहराइणु चाहियां थो। हज़रत मौलाना ज़ाहिद राशिदी साहब दामन बरकातुहुमुल आलिया हिकिड़े मौक़े ते वरी हिकिड़ी बहितरीन ॻाल्हि चई हुई, जेका मूंखे यादि आहे ऐं हिकु मां उहा दोहराइणु चाहियां थो। उहा ॻाल्हि इहा हुई त जेके जमातुनि जा सीनियर अराकीन हूंदा आहिनि, जंहिं जमातुनि खे ज़िंदगी ॾिनी हूंदी आहे, उहे जमातुनि जो हिकिड़ो क़ीमती असासो हूंदा आहिनि। उन जी बुनियादी वजह इहा हूंदी आहे जो ख़ुदि जमात जो हिकिड़ो वॾो क़ीमती सरमायो उन्हनि ते सर्फ थियो हूंदो आहे। जमात उन्हनि ते घणो कुझु पंहिंजो हयो हूंदो आहे। इन जे करे इहे शख़्सियात जमात जो हिकिड़ो मुश्तरिका क़ीमती वरसो हूंदियूं आहिनि। लिहाज़ा जमात में इन्हनि जो हिकिड़ो कदकाठ हूंदो आहे ऐं उन कदकाठ जो तमामु जमात खे बग़ैर कंहिं तमीज़ जे हिकिड़ो अदब ऐं एहतराम हूंदो आहे। इन्हनि शख़्सियात मां अल्हम्दुलिल्लाह असांजी इंतिहाई क़ीमती शख़्सियत हाफ़िज़ गुल मोहम्मद मरी साहब हुया। असांजी इंतिहाई क़ीमती शख़्सियत हज़रत मौलाना कलीमुल्लाह खोड़ो साहब जन हुया। असांजी इंतिहाई क़ीमती शख़्सियत हज़रत मौलाना इमदादुल्लाह पहवर साहब जन हुया। असांजी इंतिहाई क़ीमती शख़्सियत हज़रत मौलाना हफ़ीज़ुल्लाह पहवर साहब जन हुया। इहे उहे शख़्सियात हुयूं जिन्हनि पंहिंजी ज़िंदगी हिन जमात में वारे छॾी। हाणे हिकिड़ो असांजो इहो फ़र्ज़ रहे थो त हिननि उनवानात खे, हिननि मजालिस खे असां उन्हनि जे नाले कयूं, ऐं ॿियो असांजो इहो बि फ़र्ज़ रहे थो त उन्हनि जा जेके पोइ लॻा आहिनि, उन्हनि जी जेका औलाद आहे, उन्हनि जी जेके इदारा आहिनि, असां उन्हनि जी मालिकी कयूं। असां हर ॾुखे ऐं सुखे वक़्त में उन्हनि सां कठे बीठा नज़र अचूं। असां हर मौक़े ते उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी तन्हाईअ जो शिकार न थियणु ॾियूं। इहा हाणे असांजी ज़िम्मेदारी आहे, जमात जी ज़िम्मेदारी आहे। ऐं ही जमात नालो आहे असां सभिनीनि जो, जेके हिते इजलास में वेठा आहिनि, असां सभिनीनि जो मुश्तरिका ही जमात नालो आहे। मूंखे उमेद आहे त इंशाअल्लाह ताला असां पंहिंजे इन अकाबिरीन ऐं पंहिंजे इन क़ीमती वरसे जो जहिड़ो उन्हनि जो हक़ आहे, अहिड़ो उन्हनि जो क़दर करण जी अल्लाह तबारक व तआला असांखे तौफ़ीक़ इनायत फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।